अब उठो वञो माण्हू मारे वञनि कुझु कोन्हे। अदी मारे छाजे करे वाला इन प्लाट जे सिर्फ करे असां कुरान शरीफ खणी आयासीं त बि पुलिस न चढ़ी। अच्छा तव्हां कुरान शरीफ कहिड़े थाणे ते खणी आओ? अच्छा पोइ राति उन्हनि छा कयो? उन्हनि बसि सुबुह जो सवेरे हमलो करे असां वेठा हुआसीं उतार ते बसि अची नंगन खे असांजे गले ते अची धकायूं असांखे। अच्छा पोइ घणा तव्हांजा हिन महिल हमरा ज़ख़्मी आहिनि ऐं अदड़ियूं घणियूं ज़ख़्मी आहिनि? ॿ अदियूं ज़ख़्मी आहिनि ऐं 4 हरमा धकी आहियूं। अच्छा पोइ अञा कुझु न आहे असांजे लाइ माना हिन महिल पुलिस छा थी चवे? हींअर बसि लेटर ख़ाली ॾियनि था बसि ॿियो कुझु कोन्हे। अच्छा मतलब जवाबदार हो गिरफ़्तार कया आहिनि राति वारा जेके? कुझु कोन्हे अञा कुझु कोन्हे। उन्हनि जी सिफारिश फोन थियूं अचनि। मसइलो छा ते थियो? मसइलो प्लाट ते थियो। अच्छा असां वटि लिखत आहे सब ॻाल्हि आहे। अच्छा मतलब हो दौर जेका आहे उहा दौर तव्हांजे ॻोठ जी आहे उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? ख़ुदा बचल शेरल अच्छा गुलाम हैदर गुलाम कादर। अच्छा राति जेको तव्हां सां जहिड़ो कयूं उन बाद सुबुह जो केॾी महिल तव्हां सां जहिड़ो कयूं? सुबुह जो सवेरे बसि 7 जो टाइम हो बसि राति असां क़ुर खणी आयासीं पुलिस वटि असांजो दाद फरियाद कोन कयो माना हिननि असांजे हरमा हिन खे मारे पोइ हिननि खे गिरफ़्तार कयो आहे छो इहा माना हिननि खे रिश्वत खाधल आहे तॾहिं असां सां ग़रीबनि सां नाजाइज़ी थी थी न छो न इहा इंसाफ़ करे थी असां सां पुलिस। हिन महिल तव्हांजा हमरा घणा ज़ख़्मी आहिनि? असांजा हरमा 4। अच्छा अदड़ियुनि खे बि धकनि? मायुनि खे बि गेलियो आहे उन्हनि। अच्छा सजी पोइ छा आहियूं उन्हनि? उन्हनि डंडा तव्हांजो मुतालबो छा आहे? गिरफ़्तार कयो वञे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी अदालत थी वञे। अच्छा पुलिस छा पई चवे? पुलिस उन्हनि ते का बि करप्शन नहीं चाली थी उन ते अॼु ताईं त असांखे को हाल हवाल नहीं सब उन्हनि खे तो सुबुह न नहीं कितने